अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व इमामिना व नबिय्यिना मुहम्मद मन ला नबिय्य बअदह व बअद। इन मुबारक ऐं बासआदत मजलिस में शरीक थींदड़ मुअज़्ज़ज़ उलमा इकराम, ख़ुसूसी तौर ते असांजी जमात जो सरपरस्त ऐं जामिया जो सरपरस्त फ़ज़ीलतु शेख प्रोफेसर मोहम्मद जुम्मन कुंबर हफ़िज़हुल्लाह ताला, दीगर उलमा इकराम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त मोहब्बत कंदड़ साथी जिन खे असां दावत ॾिनी ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजी जामिया में हाज़िर थिया, असांजी ऐं असांजे ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कई, सभिनी खे आउं दिलि जे गहराइयुनि सां अहलन सहलन मरहबा ऐं भली कार चवां थो। अल्लाह ताला तव्हांजो हिते अचणु क़बूल फ़रमाए। यकीनन इन मुबारक सफ़र में तव्हां आया आहियो ऐं इंतिहाई तव्हांजो अज़ीम सफ़र रहियो, दीनी तलबा जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ तव्हां पहुता आहियो। अल्लाह ताला तव्हांजो अचणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जामिया बदील उलूम अल इस्लामिया, इन जो तफ़सीली तारुफ़ तव्हां असांजे भाउ फ़ाज़िल दोस्त फ़ज़ीलतु शेख ज़ाहिद कोरेजो हफ़िज़हुल्लाह मुदीर तालीम जामिया बदील उलूम अल इस्लामिया जे ज़ुबानी तफ़सील सां ॿुधी चुका आहियो ऐं गॾोगॾु हिन जामिया जी जेके अहमियत आहे उन हवाले सां बि तफ़सीली तव्हां कलाम असांजे फ़ज़ीलतु शेख प्रोफेसर जुम्मन हफ़िज़हुल्लाह जिन जे ज़ुबानी ॿुधी चुका आहियो। घणी ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, बसि जामे तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि हिकु नंढड़ी हदीस आहे, मूं सोचियो त उहा हदीस शरीफ़ तव्हांखे ॿुधायां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में ॿ सहाबी हुया ऐं ॿई भाउर हुया। उन्हनि मां हिकिड़ो यातिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो हो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़िदमत में दीन जो इल्मु सिखंदो हुयो। वल आख़रु यहतरिफ़, जॾहिं त ॿियो जेको भाउ हो उहो महिनत कंदो हो, कमाईंदो हो, कारोबार वग़ैरह कंदो हो, दुनिया जा कमकार कंदो हो। फ़शकल मुहतरिफ़ अख़ाहु इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कमकार कंदो हुयो उन पंहिंजे भाउ जी शिकायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पेश कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीउ वांदो वेठो आहे, सिर्फ़ु दीनी इल्मु सिखे थो, तव्हां वटि अचे थो, जॾहिं त आउं महिनत मज़दूरी कयां थो, कमायां थो। तंहिंजे करे तव्हां हिन खे बि नसीहत कयो त हीउ बि मूंसां गॾु कमाइण हले, कुझु दीन जे कम खे छॾे ॾे, दीनी इल्म जी महफ़िल हर में शरीक थियण जे लाइ ज़रूरी कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौक़े ते जेको दुनिया कमाईंदो हो, महिनत कंदो हो, हुनखे नसीहत कंदे फ़रमायो लअल्लक तुरज़क़ु बिही, अल्लाह जा बाना रब्बुल आलमीन हिन जे करे ई तोखे रिज़्क़ रोज़ी ॾे थो। हिन हदीस मां जेको अहम तरीन मसइलो मालूम थियो, जेकॾहिं इंसान चाहे त दुनिया में मुंहिंजी रिज़्क़ रोज़ी मुबारक हुजे, पाकीज़ा हुजे, ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां रिज़्क़ रोज़ीअ में कुशादगी पैदा थिए, हिन दीनी तालिबनि जे मथां ख़र्च कयो, अल्लाह ताला वॾा ख़ैर जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खोले छॾींदो। हिन महांगाई जे दौर में हीउ इदारो हलाइणु वॾो चैलेंज आहे, तव्हां मुख़्तसर ॿुधी चुका आहियो। हिन वक़्तु इदारे में 11 उस्ताद पढ़ाइनि पिया, 2 बावर्ची आहिनि, 2 ख़ादिम आहिनि, यानी 15 माण्हुनि जो अमल हुआ, छो त हीउ उलूम इस्लामिया जो इदारो आहे, यानी अरबी जो कोर्स करायो थो वञे, आलिम थियण जो कोर्स। उनजे लाइ वधीक उस्तादनि जी ज़रूरत हूंदी आहे, बाक़ाइदे पीरियड थियनि था रोज़ाने 8-9, त उनजे लाइ 11 उस्ताद मौजूदु आहिनि, 2 हिफ़्ज़ नाज़रा जे शोबे में ऐं 9 उलूम इस्लामिया जे शोबे में। त तमामु अमले जूं पघारूं ई तक़रीबन 2,45,000 आहिनि। उनखां अलावा दीगर इख़राजात मिलाए करे हर महीने 4 लख जे क़रीब हिन जामिया जो ख़र्चु आहे। तव्हां ॾिसो पिया हिन महांगाई जे दौर में इदारा कीअं था हलनि। अल्लाह जी रहमत ऐं तौफ़ीक़ खां सवाइ हीउ कमु करणु नामुमकिन आहे। बिलख़ुसूस जेके मुंहिंजा सिदाबा जा भाउर आहियो ऐं काफ़ी दोस्त परे परे खां पंधु करे आया आहिनि, अल्लाह ताला सभिनी जो ॼण क़बूल फ़रमाए। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन जामिया सां तालुक़ु मज़बूत रखो। इनशाअल्लाह ही ॿार तव्हांजे रुपये पैसे मां ख़रीद कयल गिरह जॾहिं हिननि जे पेट में दाख़िल थींदो, हुननि जी ज़ुबान मां निकितल हरफ़ हरफ़ तव्हांजे लाइ सदका जारिया थींदो। भले तव्हां दुनिया छॾे वञो, हर कंहिंखे दुनिया छॾणी आहे, हीउ उहो तव्हांजो अकाउंट आहे जेको बंदि कोन थींदो। अल्लाह जे फज़ल ऐं तौफ़ीक़ सां तव्हां भले दुनिया छॾे वञो, तव्हांजो लॻायल इहो बूटो जॾहिं तयारु थींदो, अल्लाहु अकबर, हिन मिंबर ऐं महराब जी ज़ीनत थींदो, अल्लाह जो कसम आहे, ज़ुबान मां निकितल ज़रो ज़रो तव्हांजे लाइ क़बर जे अंदरि बि सदको जारी आहे। मुंहिंजी नाक़िस सोच जे अंदरि, नाक़िस सोच जे मुताबिक़ हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि सब खां अफ़ज़ल तरीन सदको, सब खां आला तरीन कमु हिननि मदरसनि जी ख़िदमत आहे। हीउ अज़ीम सदको जारी आहे
जंहिंजे बदिले ऐं नतीजे जे बारे में तव्हां अंदाज़ो बि कोन था लॻाए सघो। हिकिड़ो आलिम जॾहिं तयारु थिए थो उहो सवें शागिर्दनि खे तयारु करे थो, वरी उन्हनि जा अॻिते हज़ारे शागिर्द हीउ सिलसिलो क़यामत ताईं टिड़ंदो ऐं वधंदो रहंदो। उन्हनि माण्हुनि जे लाइ सदको जारी आहे जेके हिसो मिलाइनि था। त तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, काफ़ी दोस्त मुंहिंजा भाउर मौजूदु आहिनि जेके ज़मींदार तबिके सां तालुक़ु रखनि था, असांजे लाइ हर फ़सुल में कुझु न कुझु हिसो रखो। इनशा अल्लाह तव्हांजो हिसो हिन इदारे में मिली वेंदो। जेके पघारनि वारा साथी आहिनि हर महीने में थोरो घणो हिन जामिया जो तव्हां हिसो मुक़ररु कयो। इनशा अल्लाह तव्हांखे बरकतुनि सां नवाज़ींदो, इज़तुनि सां नवाज़ींदो। या जेके दोस्त कारोबार सां तालुक़ु रखनि था, तव्हां घटि में घटि महीने में हिकिड़ो ॾींहुं या त भाॼी ॾियो जामिया जे लाइ, अची तव्हां इंतिज़ामिया सां मिलो, साईं महीने में हिकिड़ो ॾींहुं भाॼी असांजे मथां आहे, फलाणी तारीख़ जी भाॼी असीं ॾींदासीं। 1000, 1500, 2000 जे क़रीब ख़र्चु आहे। इनशा अल्लाह वॾो तव्हांजे लाइ सदका जारिया थी वेंदो। छो त हिते पढ़ण वारा ॿार जेके आहिनि ग़रीब ऐं मिसकीन आहिनि, ऐं अहिड़ा ॿार बि सुञाणा थो असांजे इदारे में मौजूदु आहिनि जिन वीचारनि खे रोज़ाने 5 रुपया ख़र्ची थी मिले, बल्कि अहिड़ा ॿार आहिनि जिन खे रुपयो बि ख़र्ची रोज़ाने कोन थी मिले। अहिड़ो शागिर्द बि असां वटि मौजूदु आहे जेको शिदालपुर जो हींअर 7वीं क्लास में पढ़े पियो। अल्लाह ताला हुनखे इस्तिक़ामत ॾे। हुनजो पीउ मिसकीन आहे, ग़रीब आहे, हारी आहे। हुन वटि घरां खां हेसि ताईं पहुचण जो किरायो कोन हो, एतिरे क़दुरु जो हुन अची पंहिंजी कहाणी ॿुधाई। बाद में जॾहिं हुन खां इस्तिफ़सार कयो, असां परेशान हो, वीचारो मायूस हो। हुन ॿुधायो त साईं असांजी ज़िंदगी इंतिहाई ॾुखी आहे, मुश्किल आहे, ऐं 40 या 50 रुपया ग़ालिबन किरायो उधारो वठी हाला ताईं पहुतुसि। वधीक पैसा मूंखे उधारा कोन मिली सघा। हाला खां वठी सैदाबाद ताईं आउं पंधु पहुतो आहियां हिन दीन इल्म सिखण जे लाइ। अहिड़ा ॿार बि असां वटि मौजूदु आहिनि। यकीन पुछो, तव्हां हिते तहक़ीक़ कयो, अचो जाइज़ो वठो। इन ग़रीबनि मिसकीननि जा ॿार हिते मदरसनि में मौजूदु आहिनि। सरमाएदार अल्लाहु अकबर हींअर दुनिया जी तालीम जे पोयां काहिजी पिया आहिनि। आरज़ी ज़िंदगी, आरज़ी दुनिया जी रंगीनी इंसान खे ॾाढो छिके थी। त ख़ुदारा हिननि ॿारनि जे कमु अचो। हिते जेके ॿार मौजूदु आहिनि सॼे सैदाबाद जा महिमान आहिनि, सभिनी दोस्तनि जा महिमान आहिनि, सभिनी मुस्लमाननि जा महिमान आहिनि। दिलि खोले तव्हां पंहिंजे जामिया सां हीउ जेको तव्हांजो पंहिंजो इदारो आहे थोरो घणो हिसो मिलाईंदा रहो। हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह इदारे में 150 ॿार मुसाफ़िरनि जेके रहनि था, 2 टाइम मानी खाइनि था। 2 माण्हुनि जे क़रीब तक़रीबन रोज़ाने कणिक हले थी, 70 किलो खां मथे रोज़ाने कणिक हले थी। तव्हां अंदाज़ो लॻायो, हीअ सभु शयूं नामुमकिन आहिनि रब्बुल आलमीन जे फज़ल ऐं तौफ़ीक़ खां सवाइ। त तव्हां सभई दोस्त जेकॾहिं हिसो मिलाईंदो, इनशा अल्लाह हीउ कमु तव्हांजे लाइ सदको जारिया थी वेंदो। अज़म कयो त इनशा अल्लाह थोरो घणो हिसो ज़रूरु मिलाईंदासीं। शहर जा जेके दोस्त आहिनि, साथी आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे, असांजो नुमाइंदो, असांजो बहितरीनु साथी, जामिया जो हमदर्द साईं असलम मेमून हाफ़िज़ुल्लाह जिन असांजे तरफ़ां वकील आहिनि जामिया जा, उहे शहर में ताउन वग़ैरह जे सिलसिले में तव्हां सां मुलाक़ात कंदा रहंदा वक़्तनि फ़वक़्तनि। तव्हां पंहिंजो हिसो उन वटि जमा कराईंदव, इनशा अल्लाह हीउ कमु तव्हांजे लाइ सदको जारिया थी वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे हीउ कमु तव्हां सभिनी जे लाइ सदका जारिया बनाए। जेको हिसो मिलाइनि पिया, असांजो जेको मुस्तक़बिल में वॾो प्लान आहे जामे मस्जिद ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु, उहो बि साम्हूं आहे शाख जे परी पासे। काफ़ी दोस्तनि ॾिठो हूंदो, हीअ सम्झो त वॾे में वॾी मस्जिद आहे। ॿहिराड़ी जे इलाइक़नि में, कराची खां पोइ शायदि एॾी वॾी मस्जिद किथे हुजे। 14,000 स्क्वायर फुट ते सिर्फ़ु छत आहे। करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि, अञा काफ़ी कमु बाक़ी रहे थो। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे हिन मस्जिद में पंहिंजो हिसो मिलाईंदा, छो त हिन वक़्तु कमु बीठल आहे, वसाइल न हुजण जे करे। छो त मुस्तक़बिल में रमज़ान खां पहिरियों जेका असांजी तक़रीब बुख़ारी थींदी, पहिरीं असांजो प्लान आहे त तक़रीब बुख़ारी उते करायूं। अल्हम्दुलिल्लाह छित लॻी वई आहे, प्लस्तर जो कमु आहे, इहो सभ खां अहम ऐं ज़रूरी कमु आहे। बाक़ी कमु आहिस्ता हलंदो रहंदो। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे सदको जारिया बनायो, पंहिंजे वॾड़नि जे लाइ, पंहिंजे बाबा जे लाइ, अम्मा जे लाइ, या जेके मिट माइट दुनिया छॾे विया आहिनि। इहो मस्जिद जो को अज़ीम तव्हांजे अखियुनि जो आॾो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे तव्हां सभिनी जूं महिनतूं क़बूल फरमाए। तव्हां सभिनी जो आउं शुक्रगुज़ार आहियां, ॿीहर अल्लाह ताला तव्हांजो अचणु क़बूल फरमाए। पंहिंजे तरफ़ां जामिया जे तमामु उस्तादनि जे तरफ़ां, इंतिज़ामिया जे तरफ़ां, ऐं गॾोगॾु मोहतरम दाइम रहूजा हाफ़िज़ुल्लाह जिन जे रहमतुल्लाहि अलैहि व अदख़लहुल्लाहु फ़ी फ़सीह जिनानिही, उन्हनि जे लाइ बि दुआ गो आहियां। असीं सभु यकीननि उन जे लाइ सदको जारी आहियूं। उनजे अहल औलाद जे लाइ उहो अज़ीम इंसान आहे जंहिं असांखे हिते दीनी कमु करण जे लाइ बुनियादु फ़राहम कयो। अल्लाह ताला जंहिं खां दीन जो कमु वठे, हीअ अल्लाह ताला वॾो कमु उन इंसान खां वठी वियो। उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह जामे जा जमी उस्ताद वॾी कावश में महिनतूं करे रहिया आहिनि। फ़ज़ीलत शेख ज़ाहिद कोरे जो हफ़िज़ुल्लाह मुदीर तालीम आहिनि, तइलीमी निज़ाम खे भरपूर अंदाज़ में हलाए रहिया आहिनि। फ़ज़ीलत शेख साईं वाहिद बख्श काका हफ़िज़ुल्लाह जेके असांजे जामिया जे इंतिज़ामी उमूर जा वकील आहिनि, निगरान आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उहे बि कमु बहितरीन अंदाज़ में हलाइनि पिया। फ़ज़ीलत शेख साईं अनस काका हफ़िज़ुल्लाह जेके जामिया जा मुशरिफ़ आहिनि, निगरान आहिनि। उनखां अलावा फ़ज़ीलत शेख साईं सलीम किरियो हफ़िज़ुल्लाह, फ़ज़ीलत शेख
हाफ़िज़ मुर्शाद काहूटी हाफ़िज़हुल्लाह, साईं बरकतुल्लाह रिंद हाफ़िज़हुल्लाह, ॿिया जेके बि जामिया जा उस्ताद आहिनि, फ़ज़ीलत शेख नूरुद्दीन रिंद हाफ़िज़हुल्लाह ताला, साईं शाहिद गुरु हाफ़िज़हुल्लाह, सभिनी जूं महिनतूं क़ाबिल दाद आहिनि। अल्लाह ताला सभिनी जूं महिनतूं क़बूल फ़रमाए। इन जामिया खे अल्लाह ताला असांजे लाइ सदको जारिया बनाए। इन्हनि कलिमनि सां पंहिंजे कलिमात खे पुॼाणीअ ते पहुचायां थो त अल्लाह ताला रब्बुल आलमीन असांजे हिननि महिनतुनि खे क़बूल फ़रमाए। अल्लाह हिन जामिया खे तरक़ी अता फ़रमाए, क़ुरान और सुन्नत जो मरकज़ बनाए। अल्लाह ताला हासिदीन जे हसद खां, शैतान जे शर खां हिन जामिया खे महफ़ूज़ फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा अलैना इल्लल बलाग।